कीअं कयां, कंहिंखे चवां, कंहिंखां सलाह वठां। जेकॾहिं कंहिंसां ॻाल्हि न कयमि न त फाटी मरंदसि, पर दिलि में ॻाल्हि समाइजे ई नथी। कयां त छा कयां? सकीना सां? न मता उहा न हुजे। सोनी सां? न उहा त सोनी हुई। एॾी सोनीअ सां थी वञी ॻाल्हि कयां, पर सोनी बि त सोनी जे पासे आहे। हा, इहा ॻाल्हि कयां थी साईं दिलावर सां, ऐं उन जे एवज़ साईं जो मूं ते भरोसो बि थी पवंदो ऐं चोर बि पकड़जी पवंदो। छा ॻाल्हि आहे रामत? अॼु तूं परेशान थी नज़र अचे। साईं इहो कुझु बि न। का ॻाल्हि त ज़रूर आहे। न रेसियाणी, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। छा तोखे मूं मथां भरोसो न आहे? साईं तो मथां ई त मूंखे भरोसो आहे। पोइ ॿुधाए छा ॻाल्हि आहे? हाणे को कूड़ जान छॾायां न त कोन छॾींदी। छा पई सोचे रहमत? साईं कीअं ॿुधायां, ॻाल्हि ई कुझु अहिड़ी आहे, मूंखे ख़ौफ़ थो थिए, मुंहिंजी ज़बान ई नथी उथले, मथां तूं कावड़जी पवी। तो मथां कावड़ कोन कंदसि। जे ॻाल्हि ॿुधाईंदीअ न त कावड़ न कंदसि। इन्हीअ करे देरि न कर, जल्दी ॿुधाए। ॾाइण, धोती, निभागी। रहमत रेसियाणी कावड़ न कर, इहो मां तव्हांखे नथी चवां, इहो मुंहिंजी भेण सोनी ऐं सोनी ॿई तुंहिंजे नाले चवनि वेठियूं। मां बि चवां, सोनी सॼो ॾींहुं सोनीअ खे पंहिंजी कच्छ में विहारे वेठी आहे। इन्हीअ करे रेसियाणी, इन्हीअ करे जो सोनी सॼो ॾींहुं वेठी अधीअ सां गिला करे, ऐं अधीअ खे माण्हू ई उहो वणंदो आहे जेको ॿियनि जी गिला करे। रहमत, मां बि साइण सकीना आहियां, साइण सकीना। जेको मुंहिंजी गिला कंदो आहे न, मां बि उनखे हवेलीअ में सुख जो साह खणण न ॾींदी आहियां। रेसियाणी तूं परेशान न थी, हाणे तूं अकेली न आहीं, पर मां बि तोसां गॾु आहियां। हाणे असां ॿई गॾिजी ऐं सोनीअ जो जीअण जंजाल करे छॾींदासीं। वाह दीवा, ॾिस हिकु भेण ॿी भेण जा पेर पई कढे। वाह, तो मूंखे पंहिंजी भेण सम्झो कॾहिं हो? सोहिणी, न तूं मूंखे सम्झी सघी ऐं न ई तूं पंहिंजी भेण खे सम्झी सघी। तूं त सोनीअ जे इशारनि ते पई नचे न, पर मां तव्हांखे पंहिंजे आङुरनि ते नचाईंदसि, आङुरनि ते। बाहर अचो। भाग थी दरिया खान, भाग थी। हिन कारे कोट वारे आदम खान जे चवण ते तुंहिंजी ज़मानत कराई आहे। मां बेकसूर आहियां, तॾहिं त अल्लाह ताला मूं ते महिरबान थियो आहे। हिन वक़्तु आदम खान तव्हांजे मथां महिरबानी करे वियो। ॿाहिरि वञी घणो ख़ुशि न थी जाए। तमामु जल्द अची लाक में बंदि कंदोमांइ। जेसीं ताईं खान जो ॾस न ॾींदे न, तेसीं त तुंहिंजी जान आज़ाद न थींदी। खान जो ॾस त मुंहिंजा तोखे मलाइक बि न ॾींदा। इहो वक़्तु ॿुधाईंदो। अॼु बस छॾियो, हलो। वॻण बहारियां तुंहिंजूं वाटूं हारियां, हे अङण बहारियां तुंहिंजूं वाटूं हारियां, ओ यार सॼण हे अङण बहारियां तुंहिंजूं वाटूं हारियां,
सुधरी न सुधरे अच्छो मथो अटो ख़राब। वाह वाह, न हया थई न शर्म थई। हुते घर अकेलो, असां अकेलियूं, तूं हिते मानीअ टुकर जे लाइ पेट कयूं पियूं हा। ऐ हाय अदी तूं ही त चवंदी हुई न त वञी कमु कर। हाणे जॾहिं कमु करणु शुरू कयो अथव त हाणे वरी चई थी हलो घर। माई वॾी को बि कमु कोन्हीस, इहो हरू भरू मानी जे टुकुर ते थी किरिया पियो धर ते मसरा ॿिया कोन्ही को। वॾा बाबा अवेर सवेरे या जेका मानी बचे में कबाड़ी वञा कुड़ींदा उहा बि ए खाधी वेंदा मार पो बस मेरा मसला को घिन वञ त असां जे अगरि मछरियूं से न त मछरी को पीछे सफ़ा रिठ ॻाल्हि घाटे को चढ़ियोसीं त कप न छोड़ासो धर ते। ख़बर आहे मूंखे ख़बर आहे तोखे कावड़ ईंदी आहे, बाक़ी असां वरी ईअं हूं। जेकर ॻाल्हि घाटे को चढ़ गई त पीछे पोइ त मां ई तुंहिंजो घाटो भञी रखंदुमि, ॿियो वरी छा। हा उधर त ईअं कप न छोड़ई। अरे हाणे बस कयो, ख़बर आहे मूंखे ख़बर आहे जेके तव्हां ॿई दोदा आहियो छल न कोठरियूं विच ते पहुचे छॾाइण जे लाइ, पोइ बसि उलरा पिया था हिक ॿिए ते कयो। अदी दोदा हुजूं या चनेसर, पर हिते तुंहिंजो अचणु फुज़ूल आहे। हाणे मां तोॾे कोन हलंदुसि। तुंहिंजी ज़रूरत बि कान्हे का। पोइ छो आई? कहरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, मूंखे का ख़बर हुई छा त तूं हिते आ? मां ओचितो ई आयसि, अचण सां जॾहिं तो ते नज़र पई त थियो दिलि में ॾुख। चए में त अधो वेचारड़ो परायूं टेबलियूं पियो थो चटे मानीअ टुकर जे लाइ। तॾहिं पुछो माए का ओता का तुंहिंजी आहे या तुंहिंजे पीउ ॾाॾे जी आहे। मां आई हुअसि दिलावर खान जे लाइ त पुछा कयां त इहो आहे काथे। अदी फर्श कोन थो चटिया। कहिड़ो फ़र्क़ु आहे? हा ॿुधाए त सही न त फ़र्क़ु कहिड़ो आहे? इहे टेबलियूं हथनि सां चटे या खणी ज़बान सां चटे, ॻाल्हि त साॻी थी न थी त वञी गुलामी करणी न पराई। सची आई माई सची आई, जेको भी कुछ आखी सही आखीस। इथां त सारे पर्दे भी खाधी वेंदे उधर ते। अरे बस हाणे बस, तूं पाजो हे बात न पटे। मूंखे इहो ॿुधाए त दिलावर आहे काथे? मेरे को खबर कानी वडे बाबे दी थी सकते हवेली के होवे इथां ही मेरे को दबावण ये कप न छोड़ी उधर ते। अरे खैर आगे सर दे खैर हो जे आस्ते वाला तभी जी गो विच में कढाए न होता ओ बाहर आ रोक तो करे खैर आते। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। आ तेरा खाना बे बाबा बे आदम खान विया कोन थो। हाणे मां निकतुमि त सोचुमि त हुन मौसम जो दीदार कयां, शुक्रियो अदा कयां जे बग़ैर मक़सद जे मुंहिंजे मथां भलाई कई। मूंखे जवाननि जो क़दुरु आहे। हूअं बि पुलिस उन्हनि खे अंदरि कंदी आहे जेको को बि ॾोह जो कमु नाहे कंदो। तव्हां वियो त सही। बेचकर टियों या घर न विया, घर वारा परेशान हूंदा। छा घर वारनि खे तुंहिंजे गिरफ़्तारी जी ख़बर नाहे छा? न आदम खान, शहर खां ॻोठ तरफ़ वियसि त विच खां खंबे ई खणी विया। कंहिंखे बि ख़बर न आहे, पुलिस मूंखे पकड़े वई आहे। घर वारा दोस्तनि खां अजायो पुछंदा वतन। आदम खान मूंखे इजाज़त ॾियो। इजाज़त मां तव्हांखे ॾियां थो, पर पहिरियों मूंखे तव्हां इहो ॿुधायो त तव्हां मुंहिंजी महिमानी कॾहिं अची खाईंदो? आदम खान, तव्हां जेका मूं मथां भलाई कई आहे, महिमानी त मूंखे झलणु खपे। न न, पहिरियों तव्हांखे मुंहिंजी महिमानी खाइणी। आदम खान, तव्हां मूं मथां भलाई करे मूंखे ख़रीद करे छॾियो आहे। मां हाणे तव्हांखे जवाबु नथो ॾेई सघां। दरिया खान का बि भलाई न आहे। चवनि त मूंखे जवाननि जो क़दुरु हूंदो आहे। तव्हां जेकॾहिं हीउ थोरो लाहिणु चाहियो था न त पोइ तमामु जल्द अची मुंहिंजी महिमानी खाई वेंदी। ठीकु आहे आदम खान, जुमेरात तव्हांजी महिमानी खाई वेंदुसि। हिनमहिल मूंखे इजाज़त ॾियो। हलण गाॾी कढी वञी दरिया खे पंहिंजे उताक ते छॾे अचेसि। न न आदम खान, इहा तकलीफ़ न कयो। इन में का बि तकलीफ़ न आहे। वञ हलण छॾे अच वञी दरिया खे। पोइ मोकिलाए न आहे आदम खान। असांखे जुमेरात जो इंतज़ारु रहंदो। वक़्त ते असां बि पहुची वेंदासीं। अचो बाबा अचो अचो अचो। कमाल करे छॾियो बादशाह, कमाल करे छॾियो। ईअं करे मूं सोचियो बि कोन हो त तव्हां खान जे दोस्त खे ईअं पेरनि में झुकाए छॾींदव। हकीमत तो अञा मुंहिंजूं चालियूं ॾिठियूं ई न आहिनि। जेको माण्हू खान जे ख़िलाफ़ ज़बान न पियो खोले, पुलिस जा समूरा पादर पाण जे मथां खणे, त पोइ उहो ई माण्हू असांजे बग़ैर चवण जे बंदूक खणी खान खे मारण जे लाइ न निकितो त पोइ मुंहिंजो नालो बि आदम खान न आहे। आदम खान बादशाह,
उहा चाल कीअं खेॾंदव? हाणे कन खोले ॿुधी छॾ, जीअं जुमेरात दरियाव असांजी दावत खाइण अचे त साईं ख़ुदा कूड़ न ॻाल्हाए, हिकिड़ी ॻाल्हि चवां, नाराज़ त कोन थींदो? नाराज़ छो थींदुसि? ॻाल्हि कर, हिन में नाराज़ थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? साईं कुझु ॻाल्हि ई अहिड़ी आहे, ॿुधण शर्त तव्हां पंहिंजी कावड़ ते काबू करे ई कोन सघंदव। छा? हा साईं, ॻाल्हि ई अहिड़ी आहे। ॻाल्हि कर, कावड़ कोन कंदुसि। साईं राति जो को गैर मर्द हिन हवेली जी दीवार टपी अंदर अचे थो। न रहमत, न, अॼु ताईं अहिड़ो शख्स पैदा ई न थियो आहे जेको हिन हवेलीअ जे तरफ़ बुरी अख खणी ॾिसे। दीवार टपण त परे जी ॻाल्हि आहे। कसम सां साईं, कसम सां त मूं पंहिंजी हिन गुनाहगार अखियुनि सां ॾिठो आहे त हिन हवेली जे आगुर ते हिकु मर्द हिन हवेली जी औरत सां, पर राति हुई इन जे करे सुञाणे न सघियसि। बस बस साईं कावड़ खे काबू में आणण जी कोशिश कयो, किथे मूं मिसकिन खे न माराए विझो। रहमत, इहा ॻाल्हि तूं हिते कंहिं ॿिए सां त न आहे कई? न साईं न, सवाइ तव्हांजे ॿी कंहिंसां बि न आहे कई। कंहिंसां न कजां, ॾिसां ॾिसां त उहो केरु शख़्स आहे जंहिं दिलावर ख़ान जे हवेलीअ जी दीवार टपण जी कोशिश कई आहे। केरु आहे? हाणे तूं हितां जल्दी निकिरण जी कर त कोई बुद्धीअ ॾिसी न वठे, पर वेंदे वेंदे इहा ॻाल्हि ध्यान में रखजांइ त हिन ॻाल्हि जी कंहिंखे बि खुड़क न पए, कंहिंखे बि ज़बान पंहिंजी बंदि रखजांइ, ईअं न थिए त उन खां अॻ में तुंहिंजी ज़बान कटी वञे। न साईं न, न मां कंहिंसां बि ॻाल्हि कोन कंदसि, मां कंहिंसां बि कोन कंदसि।
किथे हुआ हरणी, किथे मां झंग जो बघे। न मजू न, इहो मिलाप कॾहिं बि न थींदो, कॾहिं बि न। पंहिंजे दिलि मथां यादनि जो आखिरो ठाहियूं छो पियो, पंहिंजी ज़िंदगी वीरान छो पियो बणाए। न मजू न, इहो मिलाप कॾहिं बि न थींदो, कॾहिं बि न थींदो। अच मजू सुमर, जे वक़्तु छोकिरीअ खे ॾिठो आहे न, दिलि मथां वाहिरो करे उनजी यादि वेही रही आहे। मजू अजायो ख्वाब ॾिसण छॾे ॾे। मजू त मञी वञे, हीअ जेके दिलि आहे न असुल मञे ई कोन थी। छॾ दिलि खे, अच त पेट जी कयूं। 2-3 गिरह पेट में पवंदा त हलण जहिड़ा थींदासीं। सुमर, पेट खां पहिरियां हिन दिलि जो सोच, दिलि जो, जेकी दिलि भर जे दीदार लाइ मांदी थी पई आहे। पोइ हल कर ॻोठ जो रुख, कराए दिलि खे दीदार, जे मौत आयो पोइ बि बिस्मिल्लाह। मौत जो ॿियो नालो मजू आहे, मजू। मौत सां मुंहुं ॾेई वेंदुमि, पर दीदार ज़रूरी आहे। अॼु राति कीअं बि करे भले ज़मीन ते ज़िलज़िलो अची वञे, पर दिलि भर जे दीदार लाइ ज़रूरु हलंदो, ज़रूरु। दीदार लाइ दिलावर जी हवेलीअ में दाख़िल थींदे? सुमर, दिलावर जी हवेलीअ खे हिकु कोट आहे, हिकु। मजूअ खे दीदार जे लाइ 7 कोट क्रॉस करणा पिया न, त बि मजू पोइते पेर न कंदो। दिलि भर जे दीदार लाइ ज़रूरु वेंदो, ज़रूरु वेंदो। तूं राति तयारु रहिजांइ, सम्झई? कारे ॿाहिरि वञण जी तयारी कई अथव छा? हाँ, रात घर नहीं बस। कहने वेंदा? कारे भी वञा, किथे भी वञा, पर मां रात घर नहीं बस। ऐं हाँ सुनी, हवेली जा अंदर तमाम जेके भी दरवाजा आहिनि उहे बंदि करे छॾियो। ऐं ॿियो ध्यानु रहे, मेन गेट ख़ासि तौर ते तालो हणाए छॾिजो। सोनी सदिको रही सर, मां जल्द ताईं ताला ॾेई छॾींदसि। ठीकु आहे। ठही रहे सियाणी, कीअं थी रहे सवरे जी सनी करे? रमत, जेकॾहिं सोनी दिलावर खे जी कई त कहिड़ी हिन में सनीअ जी ॻाल्हि आहे? जॾहिं असां ॿई बीठियूं हुयूंसीं त हिन खे विच में ॻाल्हाइण जी कहिड़ी ज़रूरत हुई? रेसियाणी, तोखे त रुगो ॻाल्हाइण जो बहानो घुर्जे। मूंखे बहानो न खपे, तोखे विच में ॻाल्हाइण जी आदत थी वई आहे, आदत। सोनी सदिको। हाँ सही, मूंखे त अजायो ॻाल्हाइण जी आदत आहे, बाक़ी तो त पंहिंजा चप सिबी छॾिया आहिनि, हा न? तौबा माई तौबा, तूं ज़ोर आई माई ज़ोर। रेसियाणी वॾी आ, जेकॾहिं 2 लफ़्ज़ ॻाल्हाए थी त तूं बि खणी सबुर कर। किथे रहमत, किथे? हे ॿई त ईअं मूंखां सड़ी पयूं आहिनि जो अॼु मरानी त ॿियो ॾींहुं थिए। रेसियाणी, तूं दरवेश आहीं, दरवेश। अल्लाह तुंहिंजे सिर ते, तूं सबुर कर, सबुर। पोइ ॾिस वेही त अल्लाह साईं कीअं थो तुंहिंजे दुश्मननि जी दांगी बने। मुंहिंजो सबुर आहे, अल्लाह इन्हनि सां पुॼंदो। अचु त असां हुन कमरे में हली विया। हा हलिया, हिननि सां असां न पुॼी सघंदासीं। सोनी, सकीना जे मथां मुंहिंजी भेण रहमत ख़राब कयो, रहमत। सोनी सदिको। सोनी तूं परेशान न थी, कुझु ॾींहंनि में इहे ॿई पाण में अटकियूं पई हूंदई। अलाह ईअं कंदो सोनी। माई खेरा खैर त आहे, काॾे निकितियूं आहियो? खैर जे सिर ॾे खैर हुजे, काॾे वरी काॾे वेंदासीं? इहो तुंहिंजो घर ॾिसण पिया अचूं गुलाम खातिर। मुंहिंजो घर ॿियो वरी न त छा? ॿुध गुलाम कादिर, तुंहिंजो घर त ख़ाली पियल हूंदो न? न माई न, मां ॿिन्ही घर में रहां थो ऐं गुलाम कादिर रहे थो, ऐं उन खां अलावा हिकिड़ो ॿियो बि वांदो आहे जेको असां सां गॾु रहे थो। खैर जे सिर ॾे खैर हुजे, मां इन वांदनि सां पाण ई पुॼी पवंदसि।
हाणे तव्हां हीअं कयो असां जन्नत ऐं मां ॿई था रहूं पिया तव्हांजे घर में बाक़ी तव्हां वञी असां वारे घर में रहो असांखे लाचार कोन्हे को जो मौत में वञी मुंहुं ॾियूं हा अम्मा वॾी आंख छोड़िया न सो आंख छोड़े तुंहिंजे पत्थर त लीके तूं साॻियो घर ख़ाली करणु आहे किब थी पवे क़यामत अचे वञे हा जेकॾहिं घर ख़ाली न करे थो पिचर ख़बर वे ढोलू राजकू रोलू तूं साॻियो ईअं कुटे सां जो यादि करे थो गोॾे ॿोॾे भॻल वठनि वे तंहिंखां त घर न ख़ाली करो मोतबर थी वियो अजीब ॾाढ मुड़सिया मोतबर ज़ोरीअ तो घर खाली कराए कारा जे सर ॾेखारो हुजे गुलाम कादर ॾाढ मुड़सी का बि कान्हे का बाबा असां पाण सूरन में आहियूं सूरन में हाणे जे तो असां सां पंहिंजाइप न कई न त ईअं सम्झ त तूं बि सूरन में हूंदे हा भाई जी इहा ॻाल्हि आहे न त पोइ मां ऐं गुलाम कादर सां कंहिंजी तव्हां ॾींदासीं त खेरा असांखे तंग थी करे रईस ॾे वेंदे ठीकु आहे रईस ॾे वञी या रईसाणी ॾे बाक़ी घर पोइ त हर हाल में ख़ाली करिणो पवंदो छोकू जी चवां गुलाम कादर जी चवां हिननि बलाउनि सां मुंहुं केरु ॾींदो गुलाम कादर हींअर घर खे तालो लॻल आहे सुठो इन में अथई त भॼी जान छॾाए सो बि यम यम करे सुठी सलाह ॾिनी अथई छोकू सुठी सलाह ॾिनी अथई अचो त भॼो ओ छोरा हेॾे ओ गुलाम कादर अरे यमी यमी हेॾे बीहो बड़ी बाहि लॻे न सिर खे भॼी विया त काॾे वेंदा पाण बि हलूं था घर भञी हली था वेहूं अदे दर भञूं त सही पर हुजन हाने भागा ढोलू राजकू रोलू समझो ये रोल गे असाना बे फिटा दे मोतबर चङो हाणे हलो हलो मां पई ताला फने डाल बंदो